रिपोर्ट खैरपुर मीरस ब्यूरो चीफ सैयद हुसैन शाह जिलानी गोट खाहू फुलकोटा ते बिना जवाज़ पीएस इकनॉमिक ज़ोन पुलिस चढ़ाई करे धाड़ेलनि वांगे घरनि में घिरी करे औरतुनि ते तशद्दुद करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। उन्हनि मां रुबीना नाले हिकु औरत सख़्त ज़ख़्मी थी पई, जंहिंखे फ़ौरन सॾे ते ॻोठाणनि खणी करे खैरपुर अस्पताल पहुचायो, जॾहिं त ॻोठाणनि जो चवणु आहे त इकनॉमिक ज़ोन जो हिकु पुलिस अहलकार असां खां कुझु ॾींहं अॻु कारो तितर घुरियो हुयो। न ॾियण जी सूरत में पुलिस चढ़ाई करे ॿारनि ऐं औरतुनि ते सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो वियो, जेको सिधो संओं ग़लति अमल आहे ऐं जेको तितर घुरियो वियो हुयो उहो बि पुलिस अहलकार खणी विया आहिनि ऐं 2 कुकड़ बि खणी विया आहिनि ऐं ॻोठाणनि पारां अहिड़े कदही अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त असां आला इख्तियारनि खां इंसाफ़ जी घुर कयूं था त इंसाफ़ फ़रहाम कयो वञे ऐं वधीक ॻोठाणनि जो चवणु आहे त DIG सखर ऐं SSP खैरपुर खे अपील था कयूं त इकनॉमिक ज़ोन थाणे जी पुलिस अहलकारनि सां असां ग़रीब मज़लूम बेसहारा औरतुनि ते बेगुनाह तशद्दुद कयो आहे, उन्हनि अहलकारनि खे सख़्त सज़ा ॾेई करे FIR दर्ज कई वञे, न त ॿी सूरत में असां ॻोठाणनि पारां रोड ते धरणो ॾेई करे सख़्त एहतिजाज कयो वेंदो। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ खैरपुर मीरस।